अस्सलाम वालेकुम दोस्तों मां तव्हां सभिनि खे पंहिंजे चैनल ते भलीकार थो चवां। दोस्तों मां तव्हां लाइ टेक्नोलॉजी जे हवाले सां सुहिणी सिंधी ॿोलीअ में मालूमाती वीडियोस खणंदो आहियां। अॼु मां तव्हां लाइ सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजाम में दाख़िला जो फॉर्म फिल करण जो तरीक़ेकार खणी आयो आहियां। दोस्तों सभ खां पहिरियां असां हिन जी एड्रेस हणंदासीं sau.edu.pt/admission/अंडर ग्रेजुएशन.php। जेकॾहिं असां अंडर ग्रेजुएशन वठी आहियां त अंडर ग्रेजुएशन जी एडमिशन ओपन कंदासीं। उन खां पोइ पाण ते एडमिशन ते लिंक ते क्लिक करे जेकॾहिं अंडर ग्रेजुएशन फॉर्म फिल कयूं त अंडर ग्रेजुएशन ते क्लिक कंदासीं। जेकॾहिं पोस्ट ग्रेजुएशन में त पोइ पोस्ट ग्रेजुएशन ते क्लिक कंदासीं। मां हिन वक़्तु अंडर ग्रेजुएशन जो फॉर्म फिल करण लाइ ओपन कयो आहे। उन खां पोइ पाण हेठि ईंदासीं त दोस्तों सभ खां पहिरियां पाण खे हिते जनरेट चालान फॉर्म नंबर लाइ अची रहियो आहे। पंहिंजे व्यू ते क्लिक कंदासीं। जे व्यू ते क्लिक कंदासीं त असां साम्हूं जनरेट चालान नंबर लाइ डेटा खुली आई आहे। पाण ते नालो लिखंदासीं, नाले खां पोइ पाण फादर नेम ॾींदासीं, हुन खां पोइ पाण NIC ॾींदासीं। NIC खां पोइ पाण हिते सिलेक्ट कंदासीं त असां दाख़िला जेका आहे असां मेरिट ते पिया वठूं, सेल्फ ते पिया वठूं या स्पोर्ट कोटा ते पिया वठूं। उन खां पोइ हिते पाण डिस्ट्रिक्ट लिखंदासीं। असां जेको डिस्ट्रिक्ट हूंदो, डिस्ट्रिक्ट खां पोइ पाण फीस जेका आहे ऑटोमेटिक हलंदी। हुन खां पोइ पाण सेव ते क्लिक कंदासीं। पाण सेव ते क्लिक कंदासीं त चालान जेको आहे असांजे साम्हूं ओपन थी चुको आहे। मां हीअ ॿी लिंक खुलियां पियो साइड में हिन सां गॾु ई। दोस्तों उन खां पोइ आहे एडमिशन फॉर्म सबमिशन जनरल मेरिट सेल्फ फिनांस। जेकॾहिं मेरिट ऐं सेल्फ ते तव्हां एडमिशन वठणु चाहियो था त पोइ हिते व्यू ते क्लिक कंदव। जेके तव्हां स्पोर्ट कोटा ते पिया कयो पोइ हिते व्यू ते क्लिक कंदव। असां मेरिट जो फॉर्म फिल कयूं था। मां तव्हांखे मेरिट जो फॉर्म फिल करणु ॾेखारींदुसि। हीउ फॉर्म असांजे साम्हूं लोड थिए पियो। दोस्तों इन खां पोइ पाण हीउ फॉर्म लोड थी वियो आहे। हिते पाण ॿुधाए पियो 3% सां फॉर्म जेको आहे फिल थी चुको आहे। इन खां पोइ स्टार्ट फिलिंग ते क्लिक कंदासीं। स्टार्ट फिलिंग ते क्लिक करण खां पोइ असांजे साम्हूं हीअ स्क्रीन ईंदी वरी पाण नेक्स्ट ते क्लिक कंदासीं। इन खां पोइ बैंक नेम कहिड़ी बैंक में तव्हां चालान पीआरियो आहे, बैंक हबी बैंक आहे। हिते HBL पाण लिखंदासीं, HBL हबी बैंक लिमिटेड। उन खां पोइ ब्रांच कोड 0100XYZ जेको ब्रांच कोड हूंदो उहो तव्हांखे हिते स्टैम्प हणी ठाहे ॾींदा। उन खां पोइ चालान नंबर जेको हूंदो उहो पंहिंजे चालान नंबर लिखंदासीं। चालान नंबर लिखियलु आहे 1005 में चालान नंबर आहे 1005। उन खां पोइ चालान जी डेट आहे, तव्हां कॾहिं चालान जमा करायो आहे, तव्हां डेट मंथ सिलेक्ट करे सघो था ईयर। उन खां पोइ पैसा आहिनि, पुछे पैसा तव्हां केतिरा जमा कराया आहिनि। अमाउंट इन वर्ड्स हिनखे पाण वर्ड्स में लिखंदासीं। एडमिशन फीस जेका आहे सा 300 रुपया आहे, उहा पाण हिते लिखंदासीं। 3000 रुपया 3000 रुपया फीस आहे, पाण हिते 3000 रुपया लिखंदासीं। उनखे पाण दिस फील कार्ड मां हिन फिल कयो आहे, पंहिंजे पैसा लिखंदासीं 3000। उन खां पोइ चालान जी तस्वीर जेका आहे पाण अपलोड करणी आहे। मां का बि तस्वीर खणंदो छोकी मूं वटि चालान जमा न थियल आहे। हुन खां मां तस्वीर हिते अपलोड कई आहे। हुन खां पोइ नेक्स्ट ते क्लिक कंदुमि। नेक्स्ट ते करण खां पोइ पुछे पियो तव्हां अप्लाइड फॉर प्री मेडिकल, प्री इंजीनियरिंग, प्री कंप्यूटर, तव्हां कहिड़ी शइ लाइ अप्लाई कयो पिया, उहा पाण हिते टिक कंदासीं। उन खां पोइ पर्सनल इंफॉर्मेशन, उन खां पोइ पर्सनल इंफॉर्मेशन पियो घुरे, इमेज पियो घुरे, ब्राउज़ यूअर व्यू इमेज। हिते तव्हां ड्रग कयोसि या ते क्लिक कयोसि। हिते तव्हां पंहिंजी तस्वीर ॾींदव। तस्वीर ॾियण खां पोइ पाण ते पंहिंजो नालो लिखंदासीं, नेम ऑफ एप्लीकेंट। हुन खां पोइ फादर नेम हूंदो, हुन खां पोइ सर नेम हूंदो मतिलबु तव्हां जात। हुन खां पोइ तव्हां बे फॉर्म नंबर हूंदो। हुन खां पोइ तव्हां पंहिंजे CNIC जो फ्रंट तस्वीर हिते रखंदव। जंहिंखां पोइ तव्हां CNIC जी बैक तस्वीर हिते रखंदव। हुन खां पोइ बे फॉर्म जी तव्हां तस्वीर हिते अपलोड कंदव। दोस्तों तव्हांखे हीअ तस्वीरूं जेके बि ॾिसो पिया, सभ खां पहिरियां तव्हां कॉपी करे स्कैन करे पंहिंजे मोबाइल पंहिंजे में स्कैन करण लाइ तव्हांखे स्कैनर इस्तेमालु करिणो पवंदो। उहो बि वीडियो मां ठाहे रखां थो, तव्हांखे ॾिसिजो त मोबाइल में स्कैन कीअं कजनि। हुन खां पोइ पुछे पियो जेंडर तव्हांजो कहिड़ो आहे, तो जेंडर लिखंदव। हिते तव्हां पंहिंजी डेट ऑफ बर्थ लिखंदव।
ही साल तव्हां हितां घटि वधि करे सघो था। हितां तव्हां डेट वग़ैरह सिलेक्ट करे सघो था। उन खां पोइ डिस्ट्रिक्ट डोमिसाइल तव्हांजो डोमिसाइल जो आयो रूरल आहे या अर्बन, त उहा शइ तव्हां सिलेक्ट कंदव। उन खां पोइ तव्हांजो परमानेंट रेजिस्ट्रेशन एड्रेस, तव्हां जेका एड्रेस आहे सी फॉर्म ते लिखियलु आहे उहा एड्रेस लिखंदवसि। उन खां पोइ प्लेस ऑफ बर्थ तव्हांजी कहिड़े ॻोठ में बर्थ थी आहे उहो लिखंदवसि। उन खां पोइ प्रोविंस तव्हांजो सूबो जेको आहे सूबो लिखंदव। उन खां पोइ अपलोड डोमिसाइल सर्टिफिकेट, डोमिसाइल जी तस्वीर जेका उहा तव्हांखे अपलोड कंदव। डोमिसाइल जी तस्वीर खां पोइ उन खां पोइ सी फॉर्म जेको आहे उहो तव्हांखे अपलोड कंदव। सी फॉर्म जेको आहे उहो एडमिशन लाइ हूंदो आहे ऐं डी फॉर्म जेको हूंदो आहे उहो नौकिरी लाइ हूंदो आहे। तव्हांखे सी फॉर्म ते अपलोड करिणो पवंदो। हिते पंहिंजी नेशनैलिटी लिखंदवसि। उन खां पोइ रिलीजन तव्हांजो कहिड़ो आहे, परमानेंट एड्रेस तव्हां हिते लिखंदव पंहिंजी। उन खां पोइ पोस्टल कोड जेका तव्हां यादि आहे त उहो लिखंदव, न आहे त छॾे ॾियोसि। टेलीफोन नंबर तव्हां वटि आहे, ठीकु आहे, न आहे त मोबाइल नंबर लिखोसि। उन खां पोइ ईमेल एड्रेस आहे। उन खां पोइ कंफर्म ईमेल एड्रेस खे वरी कंफर्म करिणो आहे। उन खां पोइ वेरीफाई ते क्लिक कंदव त कंप्यूटर जेको आहे मशीन उनखे वेरीफाई कंदी त ईमेल एड्रेस तव्हांजी वाक़ई में आहे या तव्हां जाली ॾिनी आहे। कंफर्म कोड ईंदो तव्हांखे हिन ईमेल एड्रेस ते पंहिंजी ते। हू अपडेट में जेके तव्हां वटि हीअं ॾिसो दोस्तो मथे लिंक्स ठहियल आहिनि, त पोइ अपडेट जेका हूंदी उन में तव्हांजी ईमेल एड्रेस कोड जेको अची वियो हूंदो। हीउ कोड आहे, हीउ कोड पाण तव्हां कॉपी कंदासीं। कॉपी करे हिते पाण खे पेस्ट करिणो आहे। पेस्ट करण खां पोइ कंफर्म कोड ते क्लिक कंदासीं। जेकर न आयो हूंदो तव्हां रीसेंट ते क्लिक कंदव। वेरीफाई थी वियो, हुन खां पोइ नेक्स्ट ते क्लिक कंदासीं। नेक्स्ट ते क्लिक करण खां पोइ अकेडमिक रिकॉर्ड पुछी रहियो आहे। लास्ट तव्हां जेको आहे कहिड़े कॉलेज में पढ़ी आया आहियो। हुन खां पोइ एग्रीकल्चर जे बारे में पुछे पियो, तव्हांजी मैट्रिक जेका उहा छा में आहे, एग्रीकल्चर में आहे या न आहे। तव्हां हाफ़िज़ क़ुरान आहियो या न आहियो चेक कंदव। हुन खां पोइ हेठि पाण लिखंदासीं मैट्रिकुलेशन तव्हां कहिड़े बोर्ड मां कई आहे। मार्कूं तव्हांजूं घणियूं हुयूं, टोटल मार्कूं घणियूं हुयूं, ग्रेड तव्हांजो कहिड़ो बीठो। हुन खां पासिंग ईयर जेको आहे उहो कहिड़ो हुयो। हुन खां पोइ इंटरमीडिएट, हुन खां पोइ दोस्तो पाण खे मैट्रिक जी मार्कशीट जेका आहे उहा हिते अपलोड करणी आहे। मां पंहिंजी सिर्फ़ु तस्वीर पियो अपलोड कयां, हीअ तव्हांखे मां सिंपल करे ॾेखारियां पियो। तव्हांखे हिते सर्टिफिकेट अपलोड करणा आहिनि, हिन ते तव्हां बि तस्वीर अपलोड करे छॾियो। हुन खां पोइ नेक्स्ट ते क्लिक कंदासीं। हुन खां पोइ गार्डन जी इंफॉर्मेशन थो घुरे। रिलेशनशिप तव्हांजो गार्डन सां रिलेशनशिप छा आहे, तव्हां जेकॾहिं फादर आहे त पोइ तव्हां हुन ते उहो शइ लिखंदव, तव्हांजो चाचो आहे या भाउ आहे वॾो। हिन खां ऑक्यूपेशन जो पोइ पुछे। हुन खां पोइ फादर गार्डन जो NIC नंबर पुछे। हुन खां पोइ गार्डन एनुअल इनकम जेका आहे तव्हांजी टोटल घणी आहे उहा लिखणी आहे। हुन खां पोइ पोस्टल कोड, जेका तव्हांखे पोस्टल कोड पंहिंजी ख़बर आहे लिखो, न आहे ख़बर त पोइ छॾे ॾियोसि। हुन खां पोइ गार्डन जो परमानेंट एड्रेस पियो घुरे, मथे पोस्टल एड्रेस आहे। हुन खां पोइ गार्डन जो मोबाइल नंबर आहे। हुन खां पोइ गार्डन जी ईमेल एड्रेस जेकॾहिं आहे त लिखणी आहे, न आहे त छॾे ॾियोसि। हुन खां पोइ पाण नेक्स्ट कंदासीं। नेक्स्ट करण खां पोइ अप्लाइड फॉर कैटेगरी, मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ आहिनि, तव्हां कहिड़ी कैटेगरीज़ में अप्लाई करणु चाहियो था। डिस्ट्रिक्ट वाइज़ सीट्स में या सेल्फ फाइनेंस, ऑल सिटीज़न ऑफ पाकिस्तान, हिन महिल मुख़्तलिफ़ तव्हां कैटेगराइज़ तव्हां जेके आहिनि चूज़ कंदव, हिननि कैटेगरीज़ ते क्लिक कंदव। हुन खां पोइ सेल्फ फाइनेंस जे लाइ जेके तव्हां अप्लाई कंदव त हुनजी DD वग़ैरह थी RS उहो तव्हां ते लिखंदव ऐं उहा DD अपलोड कंदव। पर पाण सेल्फ नथा क्लिक कयूं, हुनखे नेक्स्ट था कयूं। नेक्स्ट ते करण खां पोइ हिन असांजो 75% फॉर्म जेको आहे फिल थी चुको आहे। हिन खां पोइ असांखे हिते चॉइसूं टिक करणियूं आहिनि।
पाण कहिड़ियूं कहिड़ियूं चॉइसूं खणणु चाहियूं था। जेके तव्हां चॉइसूं खणणु चाहियो तव्हां 6 चॉइसूं मुख़्तलिफ़ चूज़ करे सघो था। उन खां पोइ पाण खे सबमिट ते क्लिक कंदासीं। जीअं सबमिट ते क्लिक कंदासीं त असांजो फॉर्म जेको आहे सबमिट थी वेंदो। मां सबमिट ते क्लिक न पियो कयां छो जो मां एडमिशन वठणु नथो चाहियां। मां सिर्फ़ु तव्हांखे हेल्प लाइ हिकु फॉर्म फिल कयो आहे। मां सबमिट वरी क्लिक करे था छॾियूं ताकी तव्हांखे सॼी मालूमात अची वञे त सबमिट कीअं थो थिए। दोस्तो हीअ तव्हां ॾिसो त हिन वक़्तु मुंहिंजो पूरो फॉर्म जेको आहे सबमिट थी चुको आहे। थैंक यू जो मैसेज अची चुको आहे। तव्हां डाउनलोड करणु चाहियो, तव्हां डाउनलोड PDF में करणु चाहियो था, जेकर पाण ईमेल करणु चाहियो सेंड PDF ईमेल, तव्हांजी ईमेल बि अची वेंदी। डाउनलोड PDF ते पाण क्लिक था कयूं। हीअ ॾिसो तव्हां त असांजो फॉर्म जेको आहे सॼो क्रिएट थी चुको आहे ऐं 5 पेज में फॉर्म फिल थी चुको आहे मुकमल तौर ते। दोस्तो जेकॾहिं वीडियो पसंदि आयो हुजे त असां लाइक ज़रूरु कंदा ऐं पंहिंजी राय कमेंट बॉक्स में ज़रूरु ॾींदा।